नाज़रीन ही अहम खबर अवां खे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ज़िले इंतजामिया खे पीटीआई खे लॉन्ग मार्च लाइ मुतबादिल जगह फराहम करण ऐं ट्रैफिक प्लान ठाहे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट बार तरफ़ा पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते जस्टिस एजाजुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस एजाजुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त इस्लामाबाद जे समूरियुनि इस्पतालुनि में एमरजेंसी लागू स्कूल ऐं ट्रांसपोर्ट बंद आहे। मुआशी लिहाज़ खां मुल्क नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे, जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त अदालत मुइशियत बाबति ऑब्जर्वेशन ॾियण खां परे रही, जंहिं ते जस्टिस एजाजुल हसन चयो त मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे उहो सभिनी खे नज़र अची रहियो आहे। छा हर एहतजाज ते पूरे मुल्क खे बंद कयो वञे? नाज़रीन अहम खबर अवां खे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ज़िले इंतजामिया खे पीटीआई खे लॉन्ग मार्च लाइ मुतबादिल जगह फराहम करण ऐं ट्रैफिक प्लान ठाहे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट बार तरफ़ा पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते जस्टिस एजाजुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस एजाजुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त इस्लामाबाद जे समूरियुनि इस्पतालुनि में एमरजेंसी लागू स्कूल ऐं ट्रांसपोर्ट बंद आहे। मुआशी लिहाज़ खां मुल्क नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे, जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त अदालत मुइशियत बाबति ऑब्जर्वेशन ॾियण खां परे रही, जंहिं ते जस्टिस एजाजुल हसन चयो त मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे उहो सभिनी खे नज़र अची रहियो आहे। छा हर एहतजाज ते पूरे मुल्क खे बंद कयो वञे?